बिल्कुल ॾिसो, कुछ ॾींहं अॻु में निपियर थाणे मां हिकिड़ी वीडियो वायरल थिए थी, जंहिंमें वीडियो में रुबीना शाहीन आहे जेकी हुनजी हुते पोस्टिंग आहे, जेको आहे रुबीना शाहीन जी पोस्टिंग जांच पुलिस में आहे। उनखां पोइ जॾहिं हुन सोशल मीडिया ते पंहिंजी वीडियो वायरल की त उनसां जेको गॾु बीठल जवाबदार आहे उहो रुबीना शाहीन पारां इल्ज़ाम लॻायो वियो आहे त उहो छोकिरियुनि जे जेको आहे रेप में मुलविस आहे। रुबीना शाहीन असां सां गॾु मौजूदु आहे। समूरी सूरत हाल ते उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। मैडम, छा चवंदव तव्हां जॾहिं थाणे में पहुतव त जवाबदार खे कढी जॾहिं तव्हां वीडियो वायरल कई उनखां पोइ छा थियो? जी हुनखां पोइ SHO साहब त मुअतल थियो आहे, ॿियो SHO आयो आहे, पर हींअर ताईं आऊं वई न आहियां हुतां। त साॻियो DSP ऐं SIO हुते वेठल आहे। हू अञा ताईं उहे पंहिंजो जेके करप्शन कनि पिया हुते मुलज़िम खे सपोर्ट कनि पिया, केस ख़राब करण जी कोशिशि कई आहे ऐं इन्हनि जे करे मुलज़िम खे जेल कस्टडी कयो वियो आहे सेंट्रल जेल में। ऐं छोकिरी बयानु ॾिनो आहे त आऊं जेके 25 साल जी उमिरि आहे मुंहिंजी ऐं आऊं पंहिंजी राज़ी ख़ुशी वई आहियां, पर जेके कोर्ट मुतमइन न थी आहे, छो त राज़ी ख़ुशी वई आहे पर शादी थियल न आहे। त ईअं कीअं रही सघंदी हुन सां? त नामुहर्रम माण्हू जो त हिंदू मज़हब में बि अलाउ न हूंदो आहे, त हू शेल्टर होम में शिफ्ट कयो आहे हुनखे। ऐं ॿियो जेके माण्हू ॻाल्हाइनि पिया ॻाल्हियूं, पर जेके कोर्ट जी इंक्वायरी आहे ऐं जेके पुलिस तफ़्तीश आहे उहो पंहिंजी जाइ ते हले पई। असां वटि सबूत आहिनि, कुझु ॻाल्हियूं कॉन्फिडेंशियल आहिनि ऐं कुझु ॻाल्हियूं असां कोर्ट में लिखी जमा कई आहे, उहो तव्हांखे ॿुधायां थी। त कोर्ट में जेके मुलज़िम जी माउ आहे हुनजा जेके सर्टिफिकेट जाली आहिनि, नादरा जा। हिननि जेके 7 मुलज़िम असां हाणे नॉमिनेट कया आहिनि ऐं हिकिड़ो गिरफ़्तार आहे, हिननि जो को बि नादरा जो रिकॉर्ड न आहे। ठीकु आहे, सभिनि छोकिरनि जी उमिरि जेकी आहे ऐं 22-25 साल सां मथे आहे। ॿियो ही त DIG साहब ऐं सां गॾु एडिशनल IG साहब बि नोटिस वरितो आहे ऐं कार्रवाई हले पई। SP इन्वेस्टिगेशन साहब पाण अची कोर्ट में सभु कार्रवाई ॾिसे पियो। कल्ह बि जेके DSP साहब ऐं SIO साहब मूंखे तंग पिया कनि, मूंखे पुलिस कार्रवाई न पिया करण ॾियनि। कोर्ट मूंखे ऑर्डर ॾिनो एज़ ए केस IO त SP साहब आयो हुते, मूंखे 2 कस्टडी वठी ॾिनी। हिकिड़े खे मूं जेल कस्टडी कई आहे, ॿिए खे मूं शेल्टर होम कयो आहे। SP साहब चयो त आउं मुतमइन आहियां तव्हांजी कार्रवाई सां ऐं अफ़सरान बाला खे बि रिपोर्ट मोकिली आहे। ॿियो ही आहे त ही जेके माण्हू आहिनि हिननि जी कल्ह हथकड़ी में DSP साहब मीडिया ट्रायल कराई आहे, जेको कानूनी जुर्म आहे। जेको बि माण्हू कंदो उहा मुजरिम चवरंदा ऐं हिननि जे ख़िलाफ़ एक्शन थींदो, जल्द थींदो। पर हाणे जेके मुलज़िम जे ख़िलाफ़ सबूत जी जेके ॻाल्हि कनि पिया त मुलज़िम बेगुनाह आहिनि, शादी कई आहे, त हिननि त इलाही घणी शादियूं कई आहिनि। सही आहे, हीउ छोकिरो मास्टर माइंड आहे ऐं ॾिसण में नंढड़ो थो लॻे, पर उमिरि हिन जी 23-25 साल आहे। त हाणे हिन जो नादरा जो रिकॉर्ड न आहे। जेको मां हिन जी बेफ़ाम असांखे ॾिनी आहे, जो असांजी तफ़्तीश कई आहे त हू जाली आहे। ठीकु आहे, नादरा जो सर्टिफिकेट न आहे, बेफ़ाम न आहे। ॿियो हिनजी माउ जेकी आहे नादरा रिकॉर्ड में कंवारी लिखियल आहे, शादी थियल न आहे। ऐं हिन जो पीउ जेके आहे हुनजो बि नादरा रिकॉर्ड न आहे। ऐं जेके हिन जा कज़न ऐं ॿिया जेके छोकिरा अचनि था कोर्ट में बि बीहनि था, भई कोर्टनि में कमु था, झाड़ू पोचे जो कमु कनि था, सोभा अस्पताल जा, उन्हनि जो बि कोई नादरा जो रिकॉर्ड न आहे। हीअ हिकिड़ी स्ट्रेंज ॻाल्हि आहे, हीअ हिकिड़ी स्ट्रेंज ऐं ख़तरनाक ॻाल्हि आहे। हिन में असां इदारनि खे इन्वॉल्व कयो आहे। असां जेके CRO बि कयो आहे कल्ह, जेको मुलज़िम आहे, ऐं जेके ॿिया मुलज़िम हथु कंदासूं त हुननि जो बि CRO थींदो। त हीअ चवनि था त असीं समुंद्री रस्ते खां कश्तीअनि में आया आहियूं। पहिरीं के जज़ीरे मां ई वेठा हुआ, हुते बि असां हिकिड़ो वॾो माण्हू आहे हुनखे असां कॉल कई आहे, हू अची असांखे ॿुधाए त हीअ कीअं पहुता हुते। वरी हाणे बि ही जेके चवनि था त असांजो जेके ही कमु कनि पिया, असां उन ठेकेदारनि खे बि घुरायो आहे त हिननि खे कीअं नौकिरी ॾिनी आहे बग़ैर शनाख्ती कार्ड। त चओ त रूल आहे पुलिस में, तव्हां डोमेस्टिक सर्वेंट रखो या कंहिं जाइ ते मुलाज़िम रखो त तव्हांखे लाज़मी आहे त शनाख्ती कार्ड हुजे, हुनजो को ज़मानती हुजे। त ज़मानती त पाण ई मशकूक आहे। ठीकु आहे, त हू पाण के कंवाली लिखी वेठी आहे, हुनजी उमिरि जेका 60 साल खां मथे आहे, त हू नादरा में कंवारी आहे, त हीअ ॿार कीअं थियो हुनखे। मूं मैसेजिस कया आहिनि पंहिंजे अफ़सरान खे, कम्युनिकेशन प्रॉब्लम आहे। जेके WhatsApp ते ऑफिसर्स वेठा आहिनि हू असांजी ॻाल्हि अॻिते नथा पहुचाइनि ऑफिसरनि खे। एडिशनल IG साहब खे जीअं मीडिया सां असांजी अपील पहुचे थी त हू एक्शन खणे थो, पर अञा ताईं मुंहिंजी के बि अफ़सर जेके OR न वरिती आहे त मूंखे घुराइनि, मूंखे ॾिसनि त मुंहिंजी प्रॉब्लम छा आहे। DSP इन्वेस्टिगेशन जेको आहे नेपियर थाने जो, जेके SSOIU जो बि इंचार्ज आहे, हू मूंखे ऑफिस में अलाउ ई नथो करे। ठीकु आहे, हू चवे थो न को रोज़नाम जो इस्तेमालु करण था ॾियनि। अॼु 7 ॾींहं थी विया आहिनि, इन्वेस्टिगेशन ऑफिसर आहियां, 3 केस मूं वटि आहिनि,
पर अञा ताईं मूंखे को फैसिलिटी न मिली आहे, न को मूंखे को इन्हनि ते अफ़सरनि जी को मूंखे शौकास मिलिया आहिनि। जवाबदार जो नालो ॿुधाइजो जेको जी जवाबदार नरेश वल्द जेटी लाल ॿुधाए थो। ठीकु आहे मैडम। जी हा जी बिल्कुलु नरेश वल जेडी लाल जवाबदार आहे ऐं उन्हनि जी जांच जेको आहे मैडम वटि आहे रुबीना शाइन वटि। मैडम पारां गुज़िरियल ॾींहुं जवाबदार खे अदालत ॾाढो पेश कयो वियो। अदालत पारां ॿुधण खां पोइ केस जी ॿुधणी खां पोइ जेको जवाबदार आहे उनखे जेल कस्टडी कयो वियो आहे। मैडम जो चवणु आहे त केस मिलण खां पोइ मुंहिंजी निपियर थाणे ते जेको आहे एंट्री बैन कई वई आहे। मां आला अमलदारनि खां इहा अपील करां थी त एंट्री खोले मूंखे सही तरीक़े सां जेकी जांच आहे उहा करण जी इजाज़त ॾिनी वञे। गॾोगॾु मैडम जो चवणु आहे त मुंहिंजी थाणे ते एंट्री बैन कई वई आहे। तंहिंखां पोइ आला अमलदारनि खे मां मैसेजिस कया आहिनि। उमेदु आहे त आला अमलदार इन वाक़े जो नोटिस वठी मूंखे इंसाफ़ ज़रूरु फ़राहम कंदा। जी।